नाज़रीन नाम ख़बर आहे सखर खां त पुलिस कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो आहे। शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस में अहम सहूलियतकार ऐं पनाह ॾींदड़ खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त एसएसपी सखर इरफान समो चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे कातलनि खे पनाह ॾींदड़ ऐं अहम सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खांइसि वधीक जांच कई पई वञे। ख़बर अवांखे ॾियूं त कातलनि जी गिरफ़्तारी लाइ सांगी ऐं अलबकचे शाह बेले में ऑपरेशन जारी आहे। एसएसपी सखर पारां ॼाणायो वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं सखर खां त पुलिस सांगी जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो आहे। शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस में अहम सहूलियतकार ऐं पनाह ॾींदड़ खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। एसएसपी सखर चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे कातलनि खे पनाह ॾींदड़ ऐं अहम सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इरफान समूचो त गिरफ़्तार सहूलियतकार खां जांच कई पई वञे। कातलनि ताईं पहुचण में मदद मिलंदी। गिरफ़्तार अहम सहूलियतकार कातलनि खे पनाह ॾियण ऐं सहूलियतकारी तोड़े क़त्ल में पिणु मुलविस रहियो आहे। एसएसपी सखर पारां ॼाणायो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं सखर खां त पुलिस कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन करे शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल में अहम सहूलियतकार ऐं पनाह ॾींदड़ खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। एसएसपी सखर इरफान समो चयो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे कातलनि खे पनाह ॾींदड़ ऐं अहम सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खांइसि वधीक जांच कई पई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे सखर खां अनस गांगरो। जी अनस तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल सखर पुलिस सांगली के कच्चे वाले इलाके में ऑपरेशन के दौरान शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस में नामजद कातलन के पनाह ॾियण तोड़े सहूलियतकारी वाले इल्ज़ाम हेठ एक अहम सहूलियतकार जवाबदार के गिरफ्तार करे वरितो है। एसएसपी सखर इरफान समो मूजिब सखर के शाह बेले ऐं लिफ्ट कचे वाले इलाके में ऑपरेशन हलंदड़ ऑपरेशन तोड़े घट बंद करण सबब जेके कातल आहिनि दहशतगर्द उन्हनि शाह बेले खां सांगीअ जे तरफ़ कचे वारे इलाइक़े में पनाह वरिती हुई। सांगीअ में 62 शख्स जंहिं शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में पिणु सहूलियतकारी कई हुई, कातलनि खे पनाह ॾिनी हुई ऐं उन्हनि खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते रहायो हुयो। पुलिस सखर पुलिस पारां ऑपरेशन जे दौरान सांगीअ वारे इलाइक़े में कार्रवाई करे अहम सहूलियतकार जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी सखर इरफान समो जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार वटां जांच कई पई वञे ऐं कातलनि में ताईं पहुचण में जेका आहे सो मदद मिलंदी। सखर पुलिस पारां हिन वक़्तु बि जेको आहे सो सांगीअ सां गॾोगॾु जेके मिलंदड़ कचे वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको आहे सो ऑपरेशन कई पई वञे, चढ़ायूं पिणु हली रहियूं आहिनि ऐं पुलिस पारां जेके आहिनि सो कार्रवायूं कयूं पई वञनि। 44 ॾींहंनि में सखर पुलिस हिन वक़्त ताईं मुख्य जेके नामज़द आहिनि उहे 3 सहूलियतकार आहिनि जिन खे गिरफ़्तार करे रिमांड वठंदी रही आहे। जेके उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो शकी गिरफ़्तार कया विया जेके अलिफ कचे ऐं शाह बेले में जवाबदारनि वटि सामान वग़ैरह या उनखे पनाह ॾेई रहियो आहे। लेकिन एसएसपी सखर दावा कई आहे त सांगी में जेकी कार्रवाई कई आहे उहो सहूलियतकार 62 शख्स आहे जंहिं कातलनि खे पनाह ॾिनी हुई, क़त्ल में सहूलियतकारी कई हुई ऐं हिन वक़्त बि जेको आहे सो उनखे मुख़्तलिफ़ हंधनि ते रहायो हुयो। उन चवणु आहे त हाणे कातलनि ताईं पहुचण में जेका आहे सो मदद मिलंदी। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनस गांगरो।